बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क्लास नंबर 41 इंटीजर्स जो टॉपिक कैरी ऑन है बेसिक मैथमेटिक्स के कोर्स में। इन वीडियो के अंदर असी ब टॉपिक्स पढ़ंदासीं जिन अंदर होंदो एक असेंडिंग एंड डिसेंडिंग छा है उन जो कम अंदर छा थींदो आहे इंटीजर्स जो, ऐं उन खां पोइ असां पढ़ंदासीं एब्सोल्यूट वैल्यू। सो अचो त स्टार्ट कयूं था पंहिंजी क्लास खे। जीअं त लफ़्ज़ आहे असेंडिंग। असेंडिंग लफ़्ज़ जी माना आहे नंढ वॾाई। छा थो चवां मां, हिन जी माना आहे नंढ वॾाई। ऐं ॿियो आहे डिसेंडिंग, हिन खे चवंदा आहियूं वॾ नंढाई। यानी असेंडिंग में नंढ वॾाई जो छा कॉन्सेप्ट आहे, मां अगरि सिंपल तव्हांखे ॿुधायां त यानी पहिरियों नंढो हूंदो, पोइ वॾो, पोइ इन खां वॾो, पोइ वॾो। यानी ॾिसो नंढ वॾाई यानी नंढे खां वॾे जे तरफ़ मूव करे थो। अहिड़े ई तरीक़े सां जेको डिसेंडिंग आहे उहा वॾ नंढाई, तव्हां सम्झी त विया हूंदो, यानी वॾे खां नंढे जे तरफ़ वञे। असां लिखूं था 5, पोइ 4, पोइ 3, पोइ 2, 1। सो ही ॿ सिंपल कॉन्सेप्ट्स आहिनि असेंडिंग ऐं डिसेंडिंग जा। हाणे अगरि असां अरेंजमेंट इंटीजर्स जे अंदरि कयूं त उहो कीअं कंदासीं। जीअं त मां तव्हांखे गुज़िरियल वीडियो जे अंदरि ई हिकिड़ी अहम टॉपिक ॾे इशारो करे वियो हुउमि, इहो त माइनस जो जेॾो वॾो अंग हूंदो आहे न, उनखे ओॾो ई नंढो कंसीडर कयो वेंदो आहे। या इहो ई सबबु आहे त जॾहिं बि तव्हां माइक्रोस्कोपिक जेका मेजरमेंट ॾिसंदव न, उहा माइनस में हूंदी आहे। यानी माइनस 0.2 माइक्रोमीटर। यानी तव्हां अॻिते हली करे जॾहिं तव्हां मेजरमेंट्स बायोलॉजी में ॾिसंदव या एटम जी मेजरमेंट ॾिसंदव, उहे माइनस में हूंदियूं। यानी एतिरो नंढो। ऐं ॾिसो न, माना जेके इहे साइन वारा अंग आहिनि, यानी प्लस या पॉज़िटिव या नेगेटिव, इन जो वॾो कमु आहे। त असांखे हिनखे वॾे फ्रेम में करे सम्झणो पवंदो त असां हिननि खे असेंडिंग ऐं डिसेंडिंग कीअं कंदासीं। लेट सपोज़ मां हिकिड़ो अंग खणां थो -6। हाणे मतिलबु अॻिते पोइ ते अंग खणूं था, ऐं उन खां पोइ चऊं था +2, ऐं उन खां पोइ लिखूं था -5, ऐं उन खां पोइ लिखूं था -2 ऐं -7। ठीकु, मां हिकिड़ा अंग लिखिया आहिनि -6 +2 -5 -2 एंड -7। हाणे में ॿुधायो, अगरि असां हिन में नंढ वॾाई यानी हिन तरतीब सां हिननि अंगनि खे सेट कयूं था, पहिरियों नंढो हुजे, पोइ वॾो, पोइ सफ़ा वॾो, पोइ अञा हिन खां वॾो, त इहो असां एहतियात सां सेट कंदासीं। हाणे ॾिसंदासीं त नंढ वॾाई आहे न, यानी पहिरियों नंढे में नंढो हिन वांगुरु कहिड़ो आहे। तव्हां मूंखे ॿुधायो त -6 +2 -5 -2 या -7। त डेफिनेटली अगरि तव्हांजो कॉन्सेप्ट क्लियर आहे त हिन में नंढे में नंढो अंग -7 आहे, न कि -2। -2 त हुन खां बि नंढो आहे न, हे -7 माना सभिनी खां नंढो अंग आहे। यानी पहिरियों त हे थी वियो, पर ॾिसो तरतीब असां कहिड़ी था हलूं, नंढ वॾाई वारी। उन खां पोइ चऊं था -6, उन खां पोइ वॾो -5, उन खां पोइ वॾो -2। ॾिसो हाणे माइनस वारा कहिड़ी तरतीब में रखिया आहिनि असां, त पहिरियों सफ़ा नंढो, पोइ उन खां थोरो वॾो, पोइ उन खां थोरो वॾो, पोइ उन खां थोरो वॾो। अच्छा, इन खां बाद में कहिड़ो अंग ईंदो, आख़िर में ज़ाहिरी ॻाल्हि आहे +2 बचियो आहे, त वॾे में वॾो अंग हिननि जो +2 आहे। हाणे इहा तरतीब असांखे किथां इल्म में आई त कहिड़ो नंढे में नंढो अंग आहे, कहिड़ो वॾे में वॾो अंग आहे, उहो असांखे नंबर लाइन तो कॉन्सेप्ट असांजो क्लियर थियो आहे। अगरि असांखे उहा सही क्लियर आहे त ठीकु। उन खां पोइ डिसेंडिंग ऑर्डर। हाणे डिसेंडिंग में उबतो, यानी ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां असेंडिंग हिन जो ठाहियो आहे, त डिसेंडिंग कीअं थींदो, हिन में वॾे में वॾो अंग कहिड़ो आहे, +2। असां हीअ कहिड़ी तरतीब था ठाहियूं, D फॉर डिसेंडिंग ऑर्डर था ठाहियूं। त 2 + 2 वॾो आहे, उन खां पोइ नंढो कहिड़ो आहे, -2, उन खां पोइ -5, उन खां पोइ -6, पोइ -7। ॾिसो सफ़ा वॾो ऐं सफ़ा नंढो। वरी हिन तरतीब में आयासीं सफ़ा नंढो, हेॾो आयासीं सफ़ा वॾो, यानी हीअ असांजी कहिड़ी आहे, A फॉर असेंडिंग ऑर्डर। हाणे असां जो ज़हन क्लियर थियो इंटीजर जे अंदरि असेंडिंग ऐं डिसेंडिंग ऑर्डर ठाहिण जो। हाणे मां हिकिड़ो तव्हांजे साम्हूं ॿियो एग्ज़ाम्पल खयो आहे, उहो इहो आहे +6 -6 +4 -4 -5 -3। इन खे ॿिन्ही ऑर्डर्स में हाणे ही बेतरतीब लिखिया पिया आहिनि। असांखे हिन खे असेंडिंग बि करिणो आहे ऐं असांखे इन ई तरतीब खे डिसेंडिंग में बि करिणो आहे। सोचो त पहिरियों असां हिन खे असेंडिंग में कयूं था। हाणे असेंडिंग में तव्हां मूंखे ॿुधायो त हिन में नंढे में नंढो अंग कहिड़ो आहे। नंढे में नंढो अंग कहिड़ो आहे हिन जो, -6। छो त माना माइनस वारो जेतिरो माइनस में जेतिरो अंग वॾो हूंदो आहे ओतिरो नंढो हूंदो आहे। त असां हिन खे असेंडिंग में यानी A फॉर असेंडिंग ऑर्डर असां पहिरियों लिखंदासीं -6। हाणे -6 रखियोसीं, उन खां पोइ नंढो कहिड़ो आहे, -5। हाणे -5 ठीकु आहे। हाणे ॾिसो असां कीअं नंबर लाइन में
प्लस वारे पासे था वेंदा वञो, या ॾिसो असेंडिंग ऑर्डर था कयूं, पहिरियों सफ़ा नंढो, पोइ हुन खां थोरो वॾो, पोइ असां चवंदासीं हिन खां वॾो आहे -4। हाणे -4 खां पोइ असांखे काई अहिड़ी शइ आहे, ॾिसो -3 आहे त रखंदासीं -3। ॾिसो हाणे असां ओरिजिन जे तरफ़ वेंदा था वञूं, पॉज़िटिव पासे वेंदा था वञूं, पोइ चऊं था पॉज़िटिव में, त पॉज़िटिव में उन खां पोइ वॾो अंगु असां रखंदासीं 4, उन खां पोइ वॾो अंगु असांखे कहिड़ो आहे 6। ॾिसो हाणे तव्हां ॾिसंदव त सफ़ा नंढो ऐं हे सफ़ा वॾो अंगु जेको असांखे मिलियल आहे उहो +6 मिलियल आहे। हाणे हीअ असां कहिड़ी तरतीब ठाही आहे, असेंडिंग ऑर्डर। अगरि असांखे इहा असेंडिंग ऑर्डर वारी तरतीब इल्म में अची थी वञे त डिसेंडिंग ऑर्डर छा आहे, तव्हां हिनखे उबतो कयो, यानी वॾे में वॾो अंगु रखो, डिसेंडिंग में यानी पहिरियों वॾो +6, पोइ +4, पोइ रखंदव तव्हां -3, -4, -5, -6। सो ही नंढड़ो टॉपिक हुयो जंहिंमें असां असेंडिंग ऐं डिसेंडिंग ऑर्डर खे थोरो डिटेल्ड अंदाज़ में सम्झोसीं। कहिड़ा बि नंबर हुजनि परेशान न थियणो, सिर्फ़ु असांखे इहो ला ज़हन में रखिणो आहे त प्लस वारो मतिलबु वॾो हूंदो आहे ऐं माइनस वारो नंढो हूंदो आहे, पर माइनस में जेके जेके वॾा अंग हुजनि उहे सफ़ा नंढा हूंदा आहिनि। सो हाणे असां इन इंटीजर जे अंदरि जेको क्लास 6 में बि इहो टॉपिक पढ़ायो वियो आहे, एब्सोल्यूट वैल्यू। हाणे एब्सोल्यूट वैल्यू छा खे चइबो आहे, इनखे असां थोरो डिस्कस कयूं था बोर्ड ते। हाणे असांजो जेको नेक्स्ट टॉपिक आहे उहा आहे एब्सोल्यूट वैल्यू या न्यूमेरिकल वैल्यू ऑफ एन इंटीजर। यानी हिकु इंटीजर जो एब्सोल्यूट वैल्यू या न्यूमेरिकल वैल्यू छा थींदो आहे, चए थो वैन वी इग्नोर डायरेक्शन, जॾहिं असां कंहिं डायरेक्शन खे इग्नोर कंदासीं त उहो नंबर असांजो एब्सोल्यूट वैल्यू हूंदो आहे। मिसाल कीअं, तव्हांखे कोई बि नंबर मिलंदो उहो हिन ॿिनि निशाननि जे अंदरि मिलंदो, ठीकु। इन ॿिनि निशाननि जे अंदरि लेट सपोज़ -5 आहे। हाणे -5 तव्हांखे चयो थो वञे इन जो एब्सोल्यूट वैल्यू छा आहे, तव्हां चवंदो 5, यानी तव्हां हिन डायरेक्शन खे इग्नोर कयो। यानी तव्हांखे अगरि माइनस में को नंबर मिले थो त हुनखे प्लस में कंसीडर कयो। अगरि तव्हांखे इंटीजर में कोई बि अंगु प्लस में मिले थो त तव्हां उनखे बसि प्लस में ई करे रखो। यानी तव्हां असां ॾिसो हिन जी निशाननि खे हटाए करे असां छा कयोसीं, हिनखे पॉज़िटिव ऐं अलॻि सां हिकिड़ो नंबर रखियोसीं। असां इनखे छा कयोसीं, इन जी डायरेक्शन खे इग्नोर कयोसीं। ईअं ई आहे त असांखे ख़बर आहे त जॾहिं बि का निशानी ज़ाहिर न थिए, यानी कंहिं बि अंग खे न ॾियूं, असांजो उहो अंग बि पॉज़िटिव कंसीडर थींदो आहे। सो पॉज़िटिव अंग बि पॉज़िटिव करे रखंदासीं, नेगेटिव अंग अगरि असांखे मिली थो वञे त उनखे बि असां पॉज़िटिव कंदासीं। हाणे हिन जो मतिलबु छा आहे, तव्हांखे सोलो मिसाल करे ॾियां थो। मां तव्हांखे चवां थो बाबा तव्हांखे 5 किलोमीटर लेफ्ट ॾे वञिणो आहे, या न यार तव्हां 5 किलोमीटर राइट ॾे वञो, पर तव्हां चवंदो सर तव्हांखे एक्चुअली मां भले लेफ्ट ॾे वञा या राइट ॾे वञा, लेफ्ट माना छा नेगेटिव ॾे, राइट माना छा पॉज़िटिव ॾे। तव्हांखे मां त चवां, तव्हां चवंदो सर मूंखे डिस्टेंस केतिरो कवर करिणो आहे, तव्हांखे चवंदो यार 5 कवर कयो, 5 किलोमीटर कवर कयो। मतिलबु चवंदा आहिनि न त कंहिं न कंहिं चाहते हो, यानी एब्सोल्यूट वैल्यू जो मतिलबु इहो हूंदो आहे त असांखे उन डायरेक्शन खे इग्नोर करे बसि जस्ट उहो नंबर ॾियणो हूंदो आहे। असां हिनखे एब्सोल्यूट वैल्यू था चऊं, यानी डायरेक्शन खे इग्नोर। माना तव्हांखे अगरि मां डायरेक्शन खे मुंझायां थो, तव्हां चवंदो सर मूंखे एक्चुअली सफ़र केतिरो करिणो आहे, इनखे तव्हां एब्सोल्यूट वैल्यू चऊं था। सम्झण ख़ातिर मां इहो हिकिड़ो मिसाल ॾिनो। सो हीउ हिकिड़ो किताब जे अंदरि बि इहो मतिलबु मौज़ू शामिलु आहे एब्सोल्यूट वैल्यू जो या न्यूमेरिकल वैल्यू जो। सो मां मुनासिबु सम्झो त जेकर हीउ बि तव्हांजे इल्म में हुजे, अगरि तव्हां खां पुछो थो वञे MCQs में त हिन नंबर जो एब्सोल्यूट वैल्यू छा आहे, त तव्हां हुनखे छा कंदव, बसि उनजी निशानी तब्दील कंदव। पॉज़िटिव आहे त पॉज़िटिव में ई रखंदव, नेगेटिव आहे तॾहिं बि पॉज़िटिव रखंदव। ऐं ॿी ॻाल्हि त जंहिंजो तव्हांखो एब्सोल्यूट वैल्यू पुछंदो उनखे हिन ॿिनि सिम्बल्स जे अंदरि रखियो वेंदो। उन नंबर खे उन मां सिर्फ़ु कढी करे उनजी साइन पॉज़िटिव करे उनजे आंसर खे टिक कंदो। इनखे असां चवंदा आहियूं एब्सोल्यूट वैल्यू। असां इंटीजर खे इंशाल्लाह ईंदड़ क्लासनि में वधीक पढ़ंदासीं। तव्हांजे साम्हूं इंटीजर जो होमवर्क आहे, इनखे हल कयो, इंजॉय कयो क्लासिस खे। वरी मिलंदासीं हिकु नई क्लास में, तेसिताईं गॾु जो सिंधी तार सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।